सब मरी वेंदा। तूफान तो चे, तूफान तो चे, बचाओ बचाओ, तूफान तो चे, सब मरी वेंदा। राजा इहो वरी कुझु थी करे दरिया पीर जो धागो पई बधा को उन लाए त जीअं तुंहिंजे होड़े खे कंहिं दुश्मन जी नज़र न लॻी। अच्छा ए पर इहो धागो कीअं आणे? अम्मा वई हुई हिकु ॾींहुं दरिया पीर ते, उनखे चयो हुयो उहा उतां नज़र धागो खणी आई। पोइ त मुंहिंजे होड़े खे लहर न की लोडो। दरिया पीर कंदो त तुंहिंजो होड़ो सदाई तार पाणी में तरंदो रहे। राजा हिकु ॻाल्हि चवां, तूं कंहिं महिल मूं भेड़ी हल त दरिया पीर तां हली पंहिंजे मंगणे जी दुआ पिनी अचो। न नड़े अबा अलाए कुझा चवी। ए भला तोजी अम्मा खे बि भेड़ो वठी हल। अम्मा सां ॻाल्हायां ए पर उनखे इहो न सुणाइजां त असां मंगणे जी दुआ घुरण था हलूं। एड़ी चरी कोन आया। इहा ॻाल्हि रुगो तोखे ऐं मूंखे ख़बर हूंदी त असीं हिते कुझा लाइ आया आहियूं। माणिक पीर हिकु ॻाल्हि चवां? ए अच्छा माणिक जी शादीअ जो सोचियो थी की न? ए पहिरियों हुनजी कुंवार था ॻोल्हे, पोइ शादी जो सोचींदासीं। छोकिरी त पसंदि कई आहे शकू। माणिक खे सुणायमि त मुर्गी उथियो हलियो वियो। मूंखे लॻे थो त माणिक खे शकू पसंदि कीनी। ए तूं बि ॿारनि वारी ॻाल्हियूं पिया थी करी। अॼु दौर मटिजी वियो आहे। छोकिरा हाणे पंहिंजी पसंदि ते शादी था करनि। हाओ पर मूं मिड़ई ॻाल्हि कई। ए तूं माणिक खां सवलो पुछियो आहे? न को। ए तूं नथी पुछी न, हां तूं पुछांसि। जिते हुनजी पसंदि हूंदी न उते शादी कराईंदासीं। ए अल्लाह असांखे हिकिड़ो बचिड़ो त ॾिनो आहे न, हुनजी पसंदि ते शादी कंदासीं। मूंखे थोरो थोरो वहम आहे त छा? त माणिक पुट अदे अल्लाह ॾिने जी छोकिरी राजा खे पसंदि थो करे। ए पोइ हिन में कहिड़ी ख़राब ॻाल्हि आहे? ए छोकिरी बि ठाहूकी आहे राजा। हाओ आहे त सुघड़ी छोकिरी, पर हाणे पर ॿार खे छॾ, विच में गंद न कजाए। असांजो हिकिड़ो ई छोकिरो आहे, जिथे दिलि चवंदसि जिथे चवंदो उते ई शादी कराईंदासीं। हाओ आऊं को माणिक पुट जी ख़ुशियुनि में अड़ी कान आहियां। आऊं त उन जी ख़ुशियुनि में ख़ुशि आहियां। मूंखे त ख़ुशी थींदी। हाणे ठाहियो हाणे तूं चांहि जो चुको ठाहे अचो। हा रचो खणी वञी कूड़े ते सटे अचां। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।